उन वक़्त जी सहाफ़त, उन वक़्त जी सियासत, उन वक़्त जी सिंध जी सूरत-हाल, अॼु जी सहाफ़त, अॼु जी सियासत, अॼु जी सिंध जी सूरत-हाल, तव्हांजी नज़र में केतिरो फ़र्क़ु आहे? घणो फ़र्क़ु आहे। उनजो सबबु इहो आहे त हाणे अख़बार जो जेको एडिटर अॻिते उहा एडिटर बहितर हो, ही बहितर फ़र्क़ु जो? अॻे वारी बहितर हुई न। अॻे वारी तमामु घणी बहितर हुई। हाणे की साहब त घणी थोरी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जे करे थोरी जदीद थी आहे। पेन ऐं पने जी जाइ ते कंप्यूटर अची वियो आहे या फ़ोन अची वियो आहे। पर जेका उन ज़माने जी जेका सहाफ़ती आमरियत जो दौरु हुयो त उहा सहाफ़त मुख़्तलिफ़ रुख वारी हुई, उहा मज़ाहिमती सहाफ़त। ऐं उन ज़माने में घणा एडिटर प्रोफेशनल एडिटर हुया, मालिक न हुया या मालिकनि जा ॿार न हुया, त उहे प्रोफेशनल एडिटर हुया। त उहे ख़बरुनि खे, अख़बार खे, सोसाइटी खे उन नज़र सां ॾिसंदा हुया। हाणे मालिकनि जा ॿार आहिनि या मालिक पाण एडिटर आहिनि, इन जे करे हुननि जो सहाफ़त ॾांहुं रवैयो तब्दील थियो आहे। मिसाल, तव्हां अख़बार में कमु करियो था, तव्हांखे जेकॾहिं का बि ॾुखी स्टोरी असाइनमेंट मिलंदी तव्हां करे ईंदव। चवण जो मक़सदु इहो त बासलाहित नौजवान त अॼु बि आहे, पर उन खां केरु कमु वठण वारो हुजे न, कमु केरु वठंदो? कमु एडिटर वठंदो।